बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। नईम सुमरो ऑफिशियल यूट्यूब चैनल सां गॾु आउं आहियां नईम सुमरो। हिते अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ऐं हेडलाइन न्यूज़ अव्हांखे ॾींदा हलंदासीं त नाले वारो सदाकार, नाले वारो एंकर पर्सन, नाले वारी शख़्सियत ऐं मदाहन में प्यार रखंदड़ ऐं मदाहन सां प्यार कंदड़ हमेशह खिलण वारी शख़्सियत डॉक्टर आमिर लियाकत असांजे विच मां हमेशह जे लाइ असां खां मोकिलाए हली वियो। जॾहिं त ज़ाइरीन जो चवणु आहे, उते जेके चवणु आहे त डॉक्टर आमिर लियाकत जे पर्सनल कमरे मां डॉक्टर आमिर लियाकत जी डेथ बाती मिली आहे। ऐं ॿियो बि चवणु आहे ज़ाइरीन जो त दुहे जी वजह सां ऐं काफ़ी सारो डॉक्टर आमिर लियाकत बीमार बि हुयो ऐं हार्ट जो पेशेंट हुयो, इन जे करे बि थी सघे थो। पर डॉक्टर आमिर लियाकत जो ओचितो विछोड़ो ॿुधंदे मदाहन में तमामु घणी मायूसी पखिड़ियल आहे। नाले वारो एंकर पर्सन, नाले वारो अदाकार, नाले वारो सदाकार डॉक्टर आमिर लियाकत जो ओचितो विछोड़ो करे वियो आहे। उन जी डेथ थी वई आहे।